अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। मुंहिंजो यूट्यूब चैनल आमिर जमल इक़बाल में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा सोडल खे क़ैद करे छॾींदा। सोडल खे चवंदा त जेसीं ताईं तूं वारो सेठ गुलपरी ऐं कुंज खे असांजे हवाले नथो करे, जेसीं ताईं तुंहिंजो ऐं तुंहिंजे चाचे खे कॾहिं बि हितां आज़ादु न कंदासीं। सोडल चवंदो त तव्हांखे कुंज मिली सघे थो, बाक़ी तव्हां गुलपरी जो नालो कॾहिं बि पंहिंजे ज़बान ते न खणिजो। ऐं पोइ सोडल रेज़न खे चवंदो त अगरि तव्हां मूंखे हिकु ॿ मोहलत ॾियो, ॾींहं मोहलत ॾियो, त मां सोट सां ॻाल्हाए वठां, ॾिसां हू छा थो चवे, ऐं मां गुलपरी सां बि ॻाल्हाईंदुसि। अगरि हू हिन घर में अचणु पसंदि करे थो त पोइ आउं उन खे तव्हांजे हवाले ज़रूरु कंदुसि। ऐं पोइ तव्हां सां बि हिकु वाइदो करणो पवंदो। अगरि तव्हां मुंहिंजे चाचे खे आज़ादु न कयो त पोइ मां तव्हांखे ज़िंदह कॾहिं बि न छॾींदुसि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल हाणे जल्द खां जल्द गुलपरी सां मिलंदो, उन मथां ज़ोर रखंदो त तुंहिंजो ही घर न आहे, तुंहिंजो घर असल ककर वारनि जो आहे, तूं उते वञी ककर वारनि घर में रह, छो हाणे तुंहिंजा मैटर उहे थी चुका आहिनि, हाणे असां तुंहिंजा मैटर न आहियूं। गुलपरी चवंदो त सोडल ही तूं छा चई रहियो आहीं? सोडल चवंदो त हा गुलपरी, मां सच चई रहियो आहियां, तुंहिंजो असल घर हू आहे। सोडल चवंदो त तोखे हर हाल में उन घर में हलणो ई पवंदो। गुलपरी चवंदो त मां हाली नथो सघां, जेसीं ताईं मुंहिंजा ॿार मूंखे इजाज़त नथा ॾियनि, न ई वरी मां उन घर में अचणु पसंदि कंदो आहियां। ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त जल्द खां जल्द मुराद पंहिंजे दुश्मननि यानी धाड़नि खे हथु करे वठंदो, ऐं पोइ रेत शाहनवाज जी हिकु बि चाल न चलंदी। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाहनवाज तोते खे फ़ोन कंदो, उन खे चवंदो त अगरि तूं मुराद खे मारे वेंदे त पोइ मां तोखे 10 लख इनाम ॾींदुसि, तोखे पैसनि तां घोर करे छॾींदुसि। तोतो चवंदो त मुराद असांजे अॻियां कुझु बि न आहे, तोखे असां इन खे मारे ॾेखारींदासीं, तूं रुॻो असांजे मथां पैसा ख़र्च कर। ऐं ॿिए पासे सोडल मुराद खे चवंदो त हू गुलपरी जो संग घुरणु पिया चाहिनि, ऐं हू चवनि पिया जेसीं ताईं तव्हां गुलपरी असांजे हवाले न कंदो, जेसीं ताईं असां तव्हांजो चाचो कॾहिं बि आज़ादु न कंदासीं। मुराद चवंदो सोडल तूं बेवकूफ़ी करे रहियो आहीं, असां गुलपरी कॾहिं बि हुननि जे हवाले न कंदासीं। असां गुलपरी उन्हनि जे हवाले कयो त पोइ असां कमज़ोर थी वेंदासीं, यानी पोइ उन्हनि जे अॻियां लाचार थी वेंदासीं। हीउ तो ग़लति फ़ैसिलो कयो आहे, तोखे ईअं न करणु घुरिजे हा। ऐं तोखे मूं रोकियो त तूं उन्हनि जे दर ते न वञ, छो जो हू वॾा बेनिमका आहिनि, हू तुंहिंजी बेइज़ती ज़रूरु कंदा। सोडल चवंदो त उन्हनि मुंहिंजी दिलि सां बेइज़ती कई, इन बेइज़ती जो मां हर हाल में इन्हनि खां पलांद ज़रूरु वठंदुसि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं सोडल वारा ॻाल्हियुनि में बीह वेंदा, पोइ सोडल खे आज़ादु करे घर मोकिलींदा। ऐं पोइ इहे सोडल वञी ॻाल्हि हाणे कुंज खे सारी सचाई ॿुधाईंदो, ऐं कुंज खे चवंदो त मां तुंहिंजो हर हाल में ज़िम्मो खणंदुसि, हू तोखे कुझु बि न कंदा, ऐं वरी तोखे नुक़सानु पहुचाईंदा। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त सोडल असांजी ॻाल्हियुनि में अची वेंदो, बहरहाल मुराद कॾहिं बि असांजी ॻाल्हियुनि में न ईंदो, छो जो सोडल हिकु नंढो इंसानु आहे ऐं हू हर ॻाल्हि सम्झे थो, छो जो मुराद खे हर ॻाल्हि जी ॼाण आहे, इन करे हू असांजे कॾहिं चालनि में बि वाक़ुफ़ु आहे, ऐं हू असांजे चालनि मां कॾहिं बि नथो अची सघे। ऐं ॿिए पासे रेस मंसूर पुलिस खे दिलासा ॾींदो, उन खे चवंदो जेसीं ताईं तूं मुंहिंजो माण्हू आज़ादु नथो करीं, जेसीं ताईं मां तोखे कुझु बि न कंदुसि। अगरि तो वॾो को क़दम खयो त मां तोखे हिन ड्यूटी खां हमेशह लाइ ख़तमु करे छॾींदुसि, नी पोइ तुंहिंजे मथां FIR दाख़िल कराए छॾींदुसि, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे DSP सूबेदार खे चवंदो त तूं रेस मंसूर जा माण्हू हर हाल में गिरफ़्तार करे, जेके मूं तोखे नाला ॾिना उहे नालनि जा माण्हू हर हाल में गिरफ़्तार थियणु घुरिजनि, ऐं इन ॻाल्हि जी कंहिं माण्हू खे बि ख़बर न पवे। अगरि इन ॻाल्हि जी रेस मंसूर खे ख़बर पइजी वई त हू असांखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदो, असांजे मथां FIR दाख़िल कराए छॾींदो, जेकॾहिं असांजो भलो इन में आहे त तूं इन खे ज़ाहिर न कर। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में, जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।